अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां लाइव शुजर तव्हां गॾु आहियां। अॼु हिकु नए उनवान सां गॾु इलाही ॾींहंनि खां पोइ उनवान पंहिंजो आहे अॼु सिंधी पहाका, जेके तव्हांजे साम्हूं आहे। सिंधी पहाका रहिजी विया आहिनि, कुझु ई उनवान रहिजी विया आहिनि जंहिंजो असां हिते विस्तार कंदासीं। कुझु ई ॾींहंनि में इंशाअल्लाह उन्हनि खे पंहिंजी सिंधी पहाका, इस्तिलाह ऐं चवणियूं, वर्जेसियूं, मुकालमा ऐं मकाला, बाक़ी इहे उनवान रहियल आहिनि। इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहं ते इहे जेके रहियल असांजा उनवान आहिनि पूरो कंदासीं। पूरो करे आख़िरी लेक्चर में असां अव्हां खां मोकिलाईंदासीं ऐं उन में अव्हां खां हिकु नंढड़ो टेस्ट वठी अव्हां खां अलविदा कंदासीं। ठीकु आहे? वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनी जी ॾाढी मोहबतूं जो असांखे थोरो टाइम ॾियो पिया। सोना खान, सोना के, वालेकुम अस्सलाम। ऐं मोहम्मद असलम, वालेकुम अस्सलाम, थैंक यू। इट्स हिंजा, वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे, अॼु असांजो जेको पहाका आहे, पहाको हूअं त केतिरा ई तमामु घणा पहाका आहिनि। असां उन सभिनी पहाकनि ते कोन था ॻाल्हाए सघूं, मगर कुझु चंद पहाका आहिनि जिन जो असां हिते माना ऐं वज़ाहत सम्झाई आहे, जीअं असांखे ख़बर पए त पहाको छाखे थो चइजे ऐं पहाकनि मां छा मुराद आहे। ठीकु आहे? पहाको सिंधीअ में हिकु मुस्दर आहे पढ़णु। उनजी माना आहे ख़्याल करणु, फ़ैसिलो करणु, सलाह वठणु या ॾियणु। ठीकु आहे? पतंगनि पह कयो विड़िया मथे मच, माना उन्हनि पह कयो त अचे मच ते अचे, असां गॾु थियणो आहे। पह धातु में आको पछाड़ी कढण सां लफ़्ज़ ठहियो आहे पहाको। हाणे ॾिसो, असां लफ़्ज़, अखर, मुस्दर सभु शयूं पहिरियों पढ़ी आया आहियूं। असांखे इन्हनि सभिनी शयुनि जी ॼाण आहे। इन जे करे असां इन्हनि जा वज़ाहत कोन कंदासीं त छा छा आहे ऐं छा छा कोन्हे। पाणी इहा आहे पढ़ी न असां उन सभु पढ़ी आया आहियूं। इन जे करे असांखे उन लिहाज़ खां कंहिं बि जेको आहे मुंझारे जो शिकार न थियणु घुरिजे त आको मां पहाको छो थियो आहे। जॾहिं लफ़्ज़ बुनियाद में अॻियाड़ी या पछाड़ी मिलाई पए, उन वक़्तु असांखे ख़बर पई हुई त आको खे असां या ॿियनि लफ़्ज़नि खे ओ खे कीअं तब्दील कंदा आहियूं, उहा उन वक़्तु असां सॼो पढ़ियो होसीं। ठीकु आहे? पह धातु में आको पछाड़ी गॾण सां लफ़्ज़ ठहियो आहे पहाको। इन रीत फ़ेल धातुअ आको पछाड़ी जुड़ण सां सिंधीअ में ॿिया बि इस्म ठाहिबा आहिनि, मेड़ाको, लुचको, छलको वग़ैरह। पहाको लफ़्ज़ जी अखरी माना आहे उहो नुक्तो या गुफ़्तो जंहिंमां को ऊन्हो ख़्याल या वीचार समायल आहे। आम माण्हुनि जे रोज़ानी जीवत में उहो गुफ़्तो सलाह या हिदायत तौर कुतुब आणिजे थो, जंहिंमां ॿियनि खे अक्सर सही वाट ते हलण लाइ इशारो मिले थो। हाणे इहा हिनजी पहाके लफ़्ज़ जी अखरी माना आहे जेका असांजे साम्हूं आहे। वालेकुम अस्सलाम प्रदीप कुमार, वालेकुम अस्सलाम सैयदा नूरिया फातिमा, वालेकुम अस्सलाम सुहेल अहमद जसकानी, वालेकुम अस्सलाम। हाणे हिते असां अॻिते हलूं था। सुरमो सभु को पाए पर अख अख जो फेर आहे। हिन लफ़्ज़ में हिते ॿुधायो अथई सुरमो सभु को पाए पर अख अख जो फेर आहे। हिकु अहिड़ो पहाको आहे जेको हर को सुरमो पाईंदो आहे पर अख अख जो, कंहिंजी अख ख़राब या कंहिंजी सुहिणी। इहो पहाको जॾहिं के जुमिले खां सवाइ ॻाल्हाइबो त बि मतिलबु चिटो बीहंदो। मतिलबु आहे त सुहिणी अख में सुरमो बि सुहंदो आहे। पहाको ख़ुदि सूंहं जी माना ज़ाहिर करे थो ऐं मतिलब खे वधीक ख़ूबसूरत बणाए थो। पहाका हिकु मख़सूस अंदाज़ ऐं तुकुनि में ठहियल आहिनि, जंहिंमें हिननि में ज़बान जी चूंड में माना जो इज़हार बुनियादी ऐं पधरो आहे। पहाको उहो आहे जंहिंमें मौजूद माना खे कंहिं मिसाल सां ज़ाहिर कजे। छाकाणि त असां वटि चवणियूं ऐं पहाका ॿिन्ही खे गॾाए करे पेश कयो वेंदो आहे। मां चवणियूं सुभाणे खणी ईंदुसि। अॼु पहाकनि ते ॻाल्हायो आहे, सुभाणे असां चवणियुनि ते ॻाल्हाईंदासीं त चवणी छाखे थो चइजे। ठीकु आहे? इन करे इन ॿिन्ही शयुनि खे धार करणु इंतिहाई ज़रूरी आहे।
अॼोको जेका शइ आहे इहा असांजी आहे त पहाको छा आहे ऐं पहाको सुभाणे असां जेको पढ़ंदासीं उहो हूंदो त चवणी छाखे थो चइजे ऐं चवणी जो बुनियाद कीअं पियो। पहाको उहो आहे जंहिंमें मौजूद माना खे कंहिं मिसाल सां ज़ाहिर कजे, जीअं चइजे त कंहिंखां कमु नथो पुॼे चए ख़राब आहे। पहाके वारो उनखे हिननि चंद लफ़्ज़नि में ज़ाहिर करे थो, गिदड़ डाख न पुॼे आखे थू खटा। माना इहो हिकिड़ो पहाके जो अंदाज़ आहे जंहिंमें उहो ॿुधायो थो वञे। हेठि कुझु पहाका आहिनि, इन्हनि पहाकनि जो अव्हां ॿुधो बि हूंदो, CSS जे PCS जे पेपर अव्हां ॾिठा हूंदा त उन्हनि पेपरनि में इन्हनि खे वर्जाए वर्जाए जेको आहे सो पेश कयो वेंदो आहे ऐं आंदा वेंदा आहिनि। उन्हनि मंझां चंद पहाका मां हिते अव्हां जे साम्हूं पेश कया आहिनि, उन्हनि जो माना ॾिनी आहे। ज़रूरी न आहे त जेका हिकिड़ी मां माना ॾिनी आहे उहा ई हुजे। अव्हां असांजी पहाको जेको आहे उहो असांजे समाज सां वाबस्ता आहे, त उन खे असां कॾहिं बि कीअं बि ऐं कहिड़ी बि रीति इस्तेमालु करे सघूं था। जेके असां लिखंदा आहियूं उहो किताबनि में लिखियल आहे, असां उन खे पंहिंजे मक़सद ते ऐं पंहिंजे बुनियाद ते वधीक तब्दील उन खे करे सघूं था। उणंदो उहा जा कोरीअ जे मन में, उणंदो उहा जा कोरीअ जे मन में। ॿियो पहाको आहे उहो कजे जो मींहं वसंदे कमु अचे। मिनाहिल फातिमा वालेकुम अस्सलाम, तैमूर हुसैन वालेकुम अस्सलाम। उहो कजे जो मींहं वसंदे कमु अचे। इहा ज़बान उस में विहारे, इहा ई छाप में विहारे। अंधो हाथी लश्कर जो ज़ियान, अंधेर नगरी चरबट राजा, टके सेर भाॼी टके सेर खाजा। हण धीउ खे त सिखे न, इहो कर जो मींहं वसंदे कमु अचे। साॻियो अची वियो, जाते वण न आहे ताते कांडेरो बि दरख़्त, जव ढेरी गॾह रखवाल। हाणे इहे उहे जेको आहे सो पहाका आहिनि जेके असां आम तौर ते PCS जे CSS जे पेपरनि में आम ॾिसंदा आहियूं ऐं ॿुधंदा ईंदा आहियूं। इन्हनि जी मूंखे वज़ाहत करण जी ज़रूरत असांखे पवंदी त कान्हे का, पर उन जे बावजूद बि इन्हनि पहाकनि खे हेठि हली जेको आहे सो वाज़ह कयो वियो आहे। मथे ॾिनल सभु पहाका आहिनि। हाणे इहे पहाका छो चया विया, उन्हनि जो पस मंज़र कहिड़ो आहे, इहे पहाका कॾहिं चया विया, उन्हनि बाबति असां हेठि कुझु अहम पहाकनि जी सम्झाणी ऐं पस मंज़र ॾियूं था। कोशिशि कई आहे पस मंज़र ॾियण जी, पर जिन जो पस मंज़र न मिली सघियो आहे असां उनजो पस मंज़र कान ॾिनो आहे, छाकाणि त केतिरा ई पहाका आहिनि ऐं हर हिकु जो पस मंज़र ॾियण त माना असांखे ॾींहं हिकु लेक्चर छा पर केतिरा ई लेक्चर गुज़री वेंदा, इहे असांजे पस मंज़र सां पूरा कान थी सघंदा। उणंदो उहा जा कोरीअ जे मन में। हाणे इहो पहिरियों पहाको आहे। तैमूर हुसैन, बिल्कुलु मां मथे जेको सिर्फ़ु मिसाल में ॾिना हुया इहे पहाका, हेठि मां इन्हनि खे जेको आहे डिटेल में सम्झाइण जी कोशिशि कई आहे। हीउ पहाको ज़ाहिरी वाट में कोरीअ जी इख़्तियार ॾेखारे थो, जो जॾहिं ताने अॻियां पकड़ियल आहे ऐं पेटीअ लाइ नड़ो हथ में अथसि, तॾहिं कपिड़ो घाटो उणे तोड़े छिटो त मर्ज़ी संदसि। पर हक़ीक़त में मतिलबु हीउ अथव जो धणी सभु कम लाइ सघारो आहे, न कंहिंजी सलाह वहीणो, न कंहिंजो दलबो खाए, न कंहिंजो मथसि ज़ोर हले, न कंहिंखां वाहवर करे, जेको वणेसि सो करे। हाणे हिते जेको आहे उणंदो उहा जा कोरीअ जे मन में, माना जेको कपिड़ो ठाहींदड़ आहे उन जे दिलि चवे त कपिड़ो छिडो ठाहे, दिलि चवेसि त कपिड़ो घाटो ठाहे, दिलि चवेसि सुठो ठाहे, दिलि चवेसि त ख़राबु ठाहे, उहा उन जी मर्ज़ी आहे। ख़ालिक़े काइनात दुनिया ठाही आहे जीअं हलाए, जहिड़े नमूने हलाए, या संदसि ई जेको आहे सो वस आहे। दुनिया खे सही हलाए, दुनिया खे ख़राबु हलाए, कंहिंखे गुरबत ॾिए, कंहिंखे अमीरी ॾिए, कंहिंखे फ़क़ीरी ॾिए, कंहिंखे शाही ॾिए, ज़िंदगी उहा संदसि मर्ज़ी आहे। उन में न कंहिंजे वस अथसि, न कंहिंजो ॿुधण वारो आहे, न कंहिंजो। जंहिंखे जेतिरो चाहींदो आहे ॾींदो आहे, जंहिंखे जेतिरी चाहे ख़ुशी ॾिए, जंहिंखे जेतिरो चाहे ग़म ॾिए। ॿियो आहे अंदर अछो निकिरे धोए थो धागा, अंदर अछो निकिरे धोए थो धागा। धागा हिन मुल्क जे फ़क़ीर जो वेस आहे। आम तौर ते चयो वेंदो आहे गेड़ू वेस कपिड़ा जेके पाए घुमंदा पिया आहिनि उन्हनि खे चयो वेंदो आहे। जो मथे ते वेढ़नि या इचीअ में पाइनि, यानी जो माण्हू पंहिंजो अंदर
कूड़ ऐं कपत या दोलाब ऐं ठॻीअ खां ऐं ॿियनि बुछड़नि लछड़नि खां पाक न रखंदो ऐं रुगो धागा धोअंदो तंहिंखे कीअं पाक ॼाणबो। असां वटि केतिरा ई फ़क़ीर केतिरा ई जेको आहे माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॻंढा गुलामा पाए घुमंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां फ़क़ीर आहियूं, पर उहो अंदर में फेर, अंदर में दोखो, अंदर में दोराब रखियो घुमंदा आहिनि। उन लाइ चवंदो अंदर अछो निकिरे धोए थो धागा, माना अंदर जो अछो आहे कान, अंदर में काराई ऐं वरी धागा पाए घुमे थो त मां फ़क़ीरीअ में आहियां, मां जेको आहे सो पाकाईअ में आहियां, पर ईअं हूंदो न आहे। ठीकु आहे। अंधे वञी मुल्तान लथो, इहो त आम पहाको आहे, इन में मूंखे कंहिं वज़ाहत जी ज़रूरत कोन्हे का। शाद महमूद महर वालेकुम अस्सलाम। कंहिंखे ज़रूरत कान्हे का, पर उन बावजूद मुल्तान हितां खां लॻभॻि 720 किलोमीटर परे आहे। तंहिंमें अंधो कीअं पहुतो, यानी पुछंदो ॾस ॿुधंदो वियो, पर मतिलबु इहो आहे त मुर्शिद या उस्ताद खां पुछंदो ॾस वठंदो सो पंहिंजे मार्ग खे पहुचंदो। हिन में आम तौर ते असां वटि मूर्ख हूंदा आहिनि, अनजाण हूंदा आहिनि माण्हू, उहो पुछंदा मां छा कयां, कुझु बि कोन, त उन्हनि खे पहाको ॾिनो वेंदो आहे अंधनि वञी मुल्तान लधो। अंधनि मुल्तान कीअं लधो, अंधनि मुल्तान ईअं लधो त उन पुछा कई अदा मूंखे हिन पासे वञिणो आहे, त उनखे रस्तो ॿुधायो, हेॾे वञो ऐं हिन तरफ़ वञो, हिन पासे खां वञो। अहिड़ी ई रीत जेको आहे सो हिते ॻाल्हि पई हले त अंधनि वञी मुल्तान लधो आहे, त माना माण्हू पुछंदो वेंदो, कंहिंखां ॾस वठंदो वेंदो, कंहिंजी राह वठंदो वेंदो, कंहिंखां हिदायत वठंदो वेंदो त उहो पुॼंदो हुजे। ऐं जंहिंजो कामिल मुर्शिद आहे, उस्ताद मुर्शिद आहे, त उहो ज़रूर पंहिंजे मक़सद सां वञी लॻंदो आहे। बाक़ी जेको बग़ैर पंहिंजे कामिल मुर्शिद जे, बग़ैर कंहिं उस्ताद जे ईअं कमु कंदो रहंदो आहे त उहो मज़बूत कोन थी सघंदो आहे। तोड़े जो कमु त सिखी वेंदो आहे, तोड़े जो उहो उन्हनि शयुनि में माहिर थी सुठी महारत रखंदो आहे, पर जेका महारत उनखे पंहिंजो मुर्शिद ॾींदो आहे, जेका महारत उनखे पंहिंजो उस्ताद ॾींदो आहे, ओड़ी महारत हासिल करे न सघंदो आहे। तॾहिं चए थो उहो कर जो मींहं वसंदे कमु अचे। असां आम तौर ते वॾड़ा असांखे घर में इहो पहाको ॾींदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, चवंदा आहिनि किनायत सां कमु कयो, अहिड़ो कयो जो अॻिते तव्हांखे कमु अचे। आम पहाको आहे, इन में कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे ॾुखियाई कान्हे का, पर मींहं वसंदे जो मतिलबु आहे त घुर्ज महल, यानी हलंदे चलंदे में अहिड़ो ख़र्च कर जो चाकीअ ना चाकीअ में बुख न मरे। तंहिंजो मतिलबु इहो आहे त के खाओ की बचाए, कुझु खाइजे कुझु बचाइजे। इन ते हिकु ॿियो टोटको आहे त माण्हुनि जा लक्षण 3 क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा नूरानी से उहे जे पंहिंजी कमाईअ मां अधु खां थोरो ख़र्च कनि ऐं घणो बचाइनि, ॿिया इंसानी जे अधु बचाइनि, टियां हैवानी जे अधु खां थोरो ख़र्च कनि ऐं घणो खपाइनि, थोरो रखनि। माना हिते इन जो जेको आहे सो बिल्कुल बिल्कुल असांजे घर में ॿुधंदा रहंदा आहियूं त उहो कर जो मींहं वसंदे कमु अचे, यानी कि घणो ख़र्च न कयो, फज़ूल ख़र्च न कयो, अजायो ख़र्च न कयो, बेजा ख़र्च न कयो, एतिरो ख़र्च कजे जेका ज़रूरत हुजे ऐं वक़्त सिर असांखे कमु अची सघे। ठीकु आहे। हलो, उस्ताद जी मार ॿार जी संवार आहे। असुल पहाको आहे उस्ताद जी मार संवार आहे। उस्ताद जो मारींदो सो रुगो सेखारण खां सवाइ, तंहिंखां सवाइ पासो करणु न खपे, छो त फ़ाइदे वारी दवा घणो तणो कूड़ी थींदी आहे। इन लाइ फारसी में कुझु हिन रीत आहे त बादशाही पसर बेमक्तबे दाद लोहे सिमेन शिदर कुनार था बरेसर लोहे ऐं फरश्त बेज़र जोर उस्ताद बिज़महर पिद्र। तर्जुमो, राजा हिकिड़ो पुट स्कूल में ॾिनो, रुपए जी फरही कच्छ में ॾिनाईंसि, उन ते सोन सां लिखियाई उस्ताद जो ज़ुल्म पीउ जे महिरबानीअ खां चङो आहे। हाणे आम आहे असां वटि हाणे जेको आहे सोचंदा कार्पोरल पनिशमेंट इज नॉट अलाउड इन द स्कूल्स। बाबा ॿार खे जेसी ताईं उनजी संवार लाइ मार न ॾिबी तेड़ी ताईं हू जेको आहे सम्झी कान सघंदो, सिखी कान सघंदो, छाकाणि त उनखे उहो ज़हन में जेको आहे डपु ई कोन्हे त असां छा कंदो उस्ताद असांजो, असांखे ॾिसूं था पिया
पढ़ूं न पढ़ूं न ईअं न आहे मक़सद आहे ॿार खे संवारणो आहे त उन ते जेको आहे सो नज़रदारी करणी आहे उबैदुल्ला बिल्कुल ता सही बोलण सां अल्लाह बि मिली वेंदो आहे बिल्कुल ई साॻिया ई मिलंदा चवंदा मां इहा कोन थो चवां त हिते जेके मां पहाका लिखी आयो आहियां उहे हरफ लाफ़ आहिनि केतिरा ई पहाका आहिनि मां त चूंड पहाका कुझु खणी आयो आहियां ऐं चूंड पहाका हिते अव्हांखे वो खोले समझाया पियो जेकर सॼा पहाका हिते लिखी वेंदासीं त असांजा वक़्त त गुज़रंदो वेंदो का ख़बर ई कोन पवंदी ठीकु आहे शहज़ाद जे तो अहिड़ी छत ठारायो मींहुं वसंदे न वसे अच्छा वालेकुम साइमनास वालेकुम अस्सलाम ठीक है हलो अॻिते हलूं था उहो सोन ई घोरियो जो कन छिने हाणे इहो पहाको त आम तौर ते घरनि में ॾिनो वेंदो आहे दोस्तनि में ॾिनो वेंदो आहे घर घाट में ॾिनो वेंदो आहे चवंदो वेंदो आहे माना अहिड़ो कमु ई न कजे जंहिंसां नुक़सान रसे ठीकु आहे आम पहाको आहे इन खे छा थियो आहे हिन मुल्क जूं औरतूं सूंहं लाइ हिन मुल्क जो मक़सदु आहे त आम तौर ते जॾहिं ही पहाको जुड़ियो तॾहिं असां वटि हिंद सिंध यानी गॾु हुया ऐं उहे ज़ेवर जे तौर ते तमामु घणो सोन पाईंदियूं हुयूं ऐं अञा ताईं पाईंदियूं रहनि थियूं इन जे करे चवंदो त ज़ेवर अहिड़ो पाइजो जो सूहे न कि अहिड़ो जेको कन छिने यानी कि सोन त भले पाइजे पर पितल या ॿियूं अहिड़ियूं शयूं जेकी कन खे छिननि उहे न पाइजे हिन मुल्क जूं औरतूं सूंहं लाइ कननि में सोन जा ॻह पाईंदियूं आहिनि पर कंहिं महिल अणमणियनि जे ॿार सां सूंहं बदिरां कन पची या छिॼी पवंदा अथनि उनमें तव्हां सोचो त केतिरा ई असां वटि हींअर बि मौजूदु आहिनि कोल्ही किन जॻहनि ते या जेको भील उहे पंहिंजे वालनि में पंहिंजे जेको आहे सो ॻहनि ॻटनि में तमामु घणी मोती जणाईंदियूं आहिनि तमामु घणा जेको आहे मोती उन्हनि में शामिल हूंदा आहिनि जंहिं करे उन्हनि जा कन लड़की पवंदा आहिनि पची पवंदा आहिनि छिॼी पवंदा आहिनि उनजो जेको आहे सो तमामु वॾो थी वेंदो माना हीअ जेके पापड़ियूं हूंदियूं आहिनि पापड़ियुनि में जेको सुराख हूंदो आहे उहो वॾो थी वेंदो आहे उनजे करे ई चयो वियो आहे त ॿार सां सूंहं बदिरां कन पची या छिॼी पवंदा अथनि अहिड़े ज़्यान वारे सोन पाइण जो हीउ पहाको गिला करे थो यानी जो कमु फ़ाइदे लाइ कजे तंहिंमां मुर्गो घाटो पवे सो कमु ई घुरियो ऐं आम तौर ते असां इहो पहाको समाजी बुनियाद ते पिणु ॾींदा आहियूं त वाह त मां इहो कमु कोन कंदुसि छाकाणि त मूंखे इन मां नुक़सान ॾिसणो आहे जो अहिड़ो सोन ई घुरियो जो कन छिने यानी कि मां अहिड़ो कमु ई न कंदुमि जंहिंमां मूंखे नुक़सान रसे वालेकुम अस्सलाम सिंधी जी क्लास रोज़ थींदी हुई बाक़ी असांजा 6 क्लास बचा आहिनि अॼोके खां पोइ बाक़ी सिर्फ़ 5 बचा आहिनि असां उन्हनि खे मुकमल कंदासीं बाक़ी पहिरियों 34 क्लास रेगुलर थिया आहिनि जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे छा कंदो पहाको आहे जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे छा कंदो उभरंदे उभरंदो केरु आहे उभरंदो सिज आहे ताव माना गर्मी गर्मिश गरमाइश सो लहंदे छा कंदो लहण वक़्तु सिज त उहो ई जेको आहे सो माठार में हूंदो आहे थधो हूंदो आहे घणो गरम नाहे हूंदो सिज जॾहिं उभरण वेल सोझिरो न कंदो आहे तॾहिं लहण महिल छा कंदो तहिड़ीअ रीति माण्हू नंढपण सुठनि लछणनि वारो न हूंदो सो वॾपण में कहिड़ो ॿूटो बारींदो अहिड़े नमूने सां ही चवे थो त जेकॾहिं इंसान में नंढे हूंदे में अफ़ाल अमाल या जेको आहे सो आदतूं सुठियूं हूंदियूं त वॾो थी करे उन्हनि जूं आदतूं ऐं अफ़ाल बि साॻिया रहंदा जेकर नंढे हूंदे में ई जेको आहे सो ख़राब आदतूं आहिनि कुझु आदतूं आहिनि उहे जेको आहे सो वॾे हूंदे तब्दील न थींदियूं आहिनि चवंदा आहिनि ॿियो आम पहाको आहे चोर चोरीअ खां वञे फेरा फेरीअ खां न वञे टंग भॼेसि त बि न मुड़ंदो आहे अधु छॾे सॼीअ पोयां डोड़े तंहिंजो अधु बि वञे असां वटि लालच काहे पवंदी आहे आम तौर ते लालच असां वटि काहे पवंदी आहे तॾहिं चवंदा आहिनि जेको अधु छॾे सॼीअ पोयां डोड़े तंहिंजो अधु बि वञे असां इंसान ऐं इंसान बुनियादी तौर ते फितरतन लालची आहे ऐं लालच में अची करे उहो पंहिंजे अधुमानी खे छॾे करे बि जेको आहे सो वञी सॼी जे पोयां वेंदो आहे उहो आम तौर ते इहो जेको पहाको जुड़ियो हुयो उहो जुड़ियो हुयो कुते सां
त कुते खे पंहिंजी हॾी जेका वात में हुई थोरी उहा वञे पियो खणंदो, वञे पियो अॻिते हलंदो, रस्ते में पाणी ॾिठई त हिकिड़ो ॿियो कुतो आहे पाणीअ में अक्सर ॾिठई पंहिंजो, त उन वटि बि हॾी आहे, त उन खां उहा हुन हॾी खसण जी कोशिशि कई, उहा खसे त कोन सघियो, पर जेका पंहिंजे वात में हुयसि सा बि पाणीअ में किरी पई। इन करे अधु छॾे सॼी पोयां डोड़े तंहिंजो अधु बि वञे, इहो लालच जो नतीजो आहे। तंहिं करे हीउ पहाको किनात करण लाइ ताक़ीद थो करे, धणी जे ॾिने ते किनात करण गुज़रां ऐं गुज़रां करण सियाणप जो कमु आहे, छाकाणि त जेको लालच करे थोरो छॾे घणे पुछां डोड़ंदो तंहिंखे छा हासिल थींदो, वेतर अकूणे खां बि वेंदो आहे। गोरी सोलंकी पूछे थी हे कहिड़ी क्लास जी आहे बाबा? क्लास 6 खां वठी क्लास 8 ताईं तव्हांजे केतिरनि ई जेको आहे सबक़नि में पहाका आयल आहे। मां उन्हनि क्लासुनि खे मुकमल करे ही जेके जनरल उनवान आहिनि, इन जनरल उनवाननि ते पुण ॻाल्हायां पियो थो। तव्हां केतिरा ई जेको आहे सो सबक ॾिसंदव, उन्हनि सबक़नि में ही पहाका आयल आहिनि ऐं पहाकनि जो इस्तेमालु आहे। इन जे करे उहे चंद पहाका आहिनि, 3 या 4 या 5 पहाका आहिनि। उन्हनि 4-5 पहाकनि जी जॻह ते मां अॼु हिते लॻभॻि 20-22 पहाका खणी तव्हां साम्हूं पहुतो आहियां ऐं तव्हांखे सम्झायां पियो थो। ठीकु आहे। शहज़ाद लिखे थो परावा बंगला ॾिसी पंहिंजी झूपड़ी न ड्राहिजे, बिल्कुलु न ड्राहिजे, इहो बि पहाको आहे। ठीकु आहे। असां चवंदा आहियूं अंधो हाथी लश्कर जो ज़ियान, अंधो हाथी लश्कर जो ज़ियान। छा थो चवे? अंधो हाथी लश्कर जो ज़ियान आहे। लश्कर में हाथी हुअण चङो आहे, पर जे हाथी अंधो त वाहुर बदिरां संदसि लतड़ में लश्कर लताड़जी ॿरंदो। तहिड़ी रीति कंहिं माण्हूअ खां खे कमु सुधारण लाइ ॾिबो ऐं हू अॼाण हूंदो त सुधारण बदिरां बिगाड़े छॾींदो आहे। इन करे हिन पहाके जो मक़सदु आहे त असांखे जेको कमु करणो आहे, जो अहिड़े माहिर खां ॼाणूअ खां कमु कराइजे जेको ॼाणींदड़ हुजे, न के उन्ही खां जेको कम जो ॼाणो ई न हुजे ऐं असां उन्ही खे कमु करण लाइ चऊं, बजाए कमु करण जे असांजो कमु फिटी पवंदो। बहितर आहे त कमु उनखे ॾिजे जंहिंखे कमु ईंदो हुजे। पुछंदड़ न मुंझंदड़, जेको पुछंदो आहे उहो मुंझंदो कोन्हे को। इहो साॻियो ई पहाको सां मथे हिकिड़ो सम्झी आया आहियूं, अंधनि वञी मुल्तान लधो, उनजी यही जेको आहे सो कड़ी आहे। हिन पहाके में ताक़ीद आहे, जेको पुछंदो वेंदो उनखे वाट सवलाई सां मिलंदी वेंदी। अॻिते रहंदा, पाणीअ खां अॻे कपिड़ा न लाहिजनि, आम पहाका आहिनि। उहे आम पहाका खणी आयो आहियां जेके असां आम तौर ते ॿुधंदा रहंदा आहियूं। कंहिं वाह जे पाणी लंघणो हुजे त पाणीअ वटि अची सभु को कपिड़ा लाहे, पर वाह ते पहुचण खां अॻु कपिड़ा लाहिण अहिड़ो कमु आहे जहिड़ो हजामत जोड़ाइण वारे ॾींहुं हजाम अञा आयो ई न हुजे, अॻे ई मथो उघाड़ो करे पुसाए वेहिजे। यानी अॻ कथी ॻाल्हि लाइ फिक्र करणु सियाणप न आहे। असांखे माना अहिड़ा कम हुजनि या अहिड़ो कमु कजे जेको उन वक़्तु ज़रूरी आहे, अञा वक़्तु आयो ई न हुजे ऐं वक़्त खां अॻु ई जेको आहे उन लाइ ॻाल्हि करणु, त इहा सही ॻाल्हि कान्हे का, ई उन जे लाइ इस्तेमालु या पहाको ॾिनो वेंदो आहे। जेरो त कख जो, मोह त लख जो। हाथीअ ते मशहूर जेको आहे पहाको आहे, उहो अवां मूंखे ॿुधाईंदो कहिड़ो आहे। ठीकु आहे। मोल हाथी हेतिरे जो ऐं जेरो हाथी त हेतिरे जो, उहो आहे, उहो अवां ॿुधाईंदो। ठीकु आहे। पहाको बाक़ी हिते चए थो जेरो त कख जो, मोह त लख जो। ही पहाको आम माण्हू ई चवंदा आहिनि। हिन जो मतिलबु त जो हिकिड़ो माण्हू कंहिंखां घोड़ो उधारो वरितो, जो थोरे मुल्ह वारो हो, पर कज़ा सां मरी पियो, तॾहिं मथसि मालिक जी दावा घणे नाणे जी थी हलंदी, छो त जेरो न आहे जंहिंखे ॾिसी को मुल्क थींदो। इन करे असां इहो वाज़े कयूं था त जेको मां जेके शइ ॾिनी उहा मां हयात ॾिनी, हाल ॾिनी, सही सालिम ॾिनी, उन खे कज़ा इलाही सां मरी वई उन वटि। हाणे त मुंहिंजी ॻाल्हि हलंदी, मुंहिंजा त वार न्यारा थी विया न, जो ॻाल्हि उहा हलंदी जेका मां चवंदुसि। छाकाणि त मां चवंदो मुंहिंजो जेको आहे घोड़ो हेतिरो मुल्ह लहे पियो, तोखे एतिरो मुल्ह ॾियणो आहे, इहा ॻाल्हि आहे एतिरी। जेरो त कख जो, मोह त लख जो।
अॻिते हले थो, जे हुजे ई नाणो त घुम लाड़काणो, जे न हुजे ई नाणो त वत वेगाणो। हिन पहाके वारो रुगो लाड़काणे शहर जो नालो वठी चवे थो, जो नाणे बिना मंजस वेगाणो यानी वाइड़ो थींदो। असल मक़सद इहो आहे जो दौलत वारो जाते काथे मान महत पाईंदो ऐं दौलत धाराम घर पुण वेगाणो आहे। हाणे हिन में लाड़काणो साहसी बाणो, जे हुजे ई नाणो त घुम लाड़काणो सिंध जे ख़ूबसूरत शहरनि मंझां हिकिड़ो शहर आहे। क़दीम आसार उते आहिनि, झकर जो दड़ो उते आहे, मुहन जो दड़ो उते आहे ऐं ॿिया जेको केतिरा ई मार्ग उते आहिनि, जंहिंजे करे चयो वेंदो आहे जे हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद इंतहाई आम पहाको आहे। इन आम पहाके खां वधीक को मुंहिंजे ख्याल सां कुझु शायदि हुजे। नियत चङी हूंदी त मुराद पिण चङी पुराइबी। शहजाद अली चए थो, हाथी जहिड़ो त लख जो मरे त सवा लख जो, बिल्कुलु ईअं ई आहे। हाथी जे जहिड़ो आहे त लख जो, जे मरे थो त सवा लख जो, बिल्कुलु गुड। उबैदुल्ला, हिन जो मक़सदु आहे त जेको 12 नंबर वारो पहाको हुयो, उन पहाके में हुन ॻाल्हि पे कई त मां पियो मुंहिंजी ॻाल्हि कयां त मुंहिंजी हिकिड़ी शइ आहे जेका मूंखां के उधारी वठी छॾी। बकरी वतई, उठ वतई, ढगी वतई, घोड़ो वतई, गधा वतई, जेको बि वतई, ठीकु आहे, उहो उन वटि मरी वियो, कज़ा सां मरी वियो। मरी वञण खां पोइ उन जो अघु मूं ते मूंखे मुक़ररु करणो आहे त मां केतिरो थो कयां। मुंहिंजी मर्ज़ी आहे हाणे त मां उहो थोरनि पैसनि में ॾियां या घणनि पैसनि में ॾियां, छाकाणि त उहा शइ मुल्ह उन शइ जो थींदो आहे साम्हूं जेका ज़िंदह हुजे या सालिम हुजे, पर उहा ज़िंदह बि कोन्हे, सालिम बि कोन्हे का। इन जे करे जेको मां अघु चवंदुसि उहो उन खे अॻे खे भरणो पवंदो, छाकाणि त अॻे खां उहा कज़ा सां या ॼाणी वाणी उहा शइ ख़तम थी मरी चुकी आहे। ठीकु आहे। जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म, इहो त आम तव्हां पहाको आहे जेको असां ॿुधंदा रहंदा आहियूं, जंहिंमें चए थो हीउ पहाको मुस्लमानी इस्तिलाह जो आहे जो मुअनि जे रूह नियत खाज जहिड़ो जोड़े ख़त्मा ॾियारी, पर वॾनि माण्हुनि जे रूहनि लाइ ऊचा खाज ऐं ग़रीबनि लाइ सादा। पर मतिलबु इहो आहे त हर को सभागी हर को साॻी हैसियत वारा न आहिनि। हिकिड़ा अहिड़ा जिन मां शाबाश चवण सां कमु छिटे, हिकिड़नि खां कमु करण लाइ फिट लानत जी ज़रूरत थिए। मिसाल जे तौर ते हिकिड़ो जेको निभागो हुजे ऐं हिकिड़ो चङो भलो हुजे, अदा महिरबानी करे इहो कमु करे छॾिजांइ, कमु थी वियो। ऐं ॿियो टोटरी हुजे कम जो, कमु करण जे लाइ चओसि माना बरो चढ़ी वञेसि। अहिड़े माण्हू खे जो चइजे तूं फलाणो कमु कजांइ त उहो कमु कंदो ई कोन, वरी उनखे जेको मिंथू करणियूं पवंदियूं, मिथू मेड़ो करणो पवंदो आहे, कमु कजांइ, छाकाणि त इहा आहे जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। माना जहिड़े आदतुनि जो माण्हू उनखे ओड़े आदत सां सम्झायो वेंदो। चए थो जहिड़ा कांव तहिड़ा बचा, आम पहाको आहे। चए थो कांव पखियुनि में सियाणो पखी आहे, सो जॾहिं पाण सियाणो तॾहिं संदसि बचा पुण सियाणा चइबा। तंहिं वांगुरु सुघड़ माण्हू जो औलाद पुण सुघड़ ॼाणबो, जेॾा उठ तेॾा लोॾा। वरी हिकु नओं पहाको जेको आम पहाका आहिनि, अहिड़नि पहाका जेके असां आम तौर ते ॿुधंदा रहंदा आहियूं। उठ वारो उठ कदावर वहटो आहे, उठ कदावर वहटो आहे, तंहिं करे सवारी में संदसि लोॾो पुण वॾो आहे। बिल्कुलु ईअं ई गॾु नंढो वहटु आहे त संदसि लोॾो पुण थोरो आहे। तंहिं वांगुरु बादशाह वॾी पुॼंदीअ वारो आहे त मथसि ॻणतियूं ऐं मामला पुण वॾा आहिनि। फ़क़ीर ग़रीब आहे त ॻणती बि सिर्फ़ु मानीअ जी अथसि, वधीक शहज़ाद अली सर लाड़काणो इहो नालो कीअं पियो? लाड़काणे ते अव्हां जे इल्म में हुजे त असांखे पॉइंट्स नोट कराईंदा। थैंक यू सर। अदा मुकमल सही ना है ॼाण जो मां तव्हां चवां, बाक़ी हा हिन जी लाड़काणे ते थियल पीएचडी मोड पई आहे
मां उन में ॾिसां थो वञी अॼु त इन लाड़काणे ते नालो लाड़काणो छो पियो, जॾहिं त चांडका नालो इन जो पहिरियों मौजूदु आहे असां वटि, त लाड़काणो छो पियो आहे, मां ज़रूरु तव्हांखे सुभाणे ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। ठीकु आहे। जेॾा उठ ते ॾालोॾा, ठीकु आहे। माना माण्हूअ खे जेतिरो वॾो मान मर्तबो, जेतिरो वॾो जेको आहे सीट या पे जेतिरी वॾी मसनद हूंदी आहे, ओतिरा वॾा फ़िक्र हूंदा आहिनि ऐं ओतिरी वॾी ज़िमेदारी हूंदियूं आहिनि। ऐं जेतिरो माण्हू मसनद में हेठि हूंदो आहे, उहो ओतिरो ई उन्हनि मसनदनि खां ऐं उन्हनि ज़िमेदारियुनि खां आजो हूंदो आहे। घर जो वॾो हूंदो आहे, उन घर जे वॾे खे वधीक जेको आहे सो फ़िक्र हूंदी आहे, घर जे नंढे खे ओतिरी फ़िक्र नाहे हूंदी। जहिड़ी सच तहिड़ियूं टे वीहूं। हाणे ही आम पहाका आहिनि। ही जेको पहाको आहे उहो ख़ासि तौर ते थर जे इलाइक़े सां वाबस्ता आहे, जिथे मूर्ख माण्हू तमामु घणा अञा ताईं आहिनि ऐं उते केतिरनि ई जॻहियुनि ते जेके अञा वीहूं ॻणियूं वञनि थियूं। जेके आम माण्हू आहिनि, मूर्ख जी माना आहे त अहिड़ा ग़रीब माण्हू, अहिड़ा जेको सो नादान माण्हू, अहिड़ा माण्हू जेके अंदर जा अछा उजरा आहिनि, साफ़ आहिनि, कि हिसाब लेखे में उन्हनि खे कुझु न ईंदो आहे। उहे जेको आहे सो पंहिंजे मक़सद सां ॻाल्हि रखंदा आहिनि, हर कंहिंखे पंहिंजाइप ऐं प्यार ॾियणो, बसि अहिड़ा। हाणे हिन पहाको हुयो छो जुड़ियो, इन जे पोयां हिकु वरी तारीख़ आहे त उन्हनि असां वटि जेके पैसा पहिरियों ॻणिया वेंदा हुआ, 20 करे ॻणिया वेंदा हुआ, उहे असां त पोइ अॻिते हली इन्हनि खे जेको आहे सो 10 20 30 40 50 60 70 80 90 100 अलॻि अलॻि कयोसीं, पर पहिरियों ॻणी वेंदियूं 20 ॻणी वेंदियूं हुयूं। इन करे त जेको बि वहट जेको कारोबार थींदो हुयो, कारोबार जेको थींदो हुयो, ॾे वठि जेका थींदी, उहा 20 में थींदी। अब 5 20 मुंहिंजूं, ही सामान तुंहिंजो। हिते आहे ही पहाको ॾुॾनि जी बेसमझी ॾेखारण लाइ आयो आहे। जहिड़ो का हिकिड़े जत खे 60 रुपया उठ जो मुल्ह चइजे ऐं हू नाराज़ थी 23 घुरे, उन में रुॻे ॼट जी अॼाणाई या फेर आहे। छाकाणि त हुनखे इहा सम्झ कोन्हे त 60 रुपया या 23 ॻाल्हियूं साॻी ॻाल्हि आहे। बाबा मूंखे ॿुधाईंदो आहे, असां गॾु वेहंदा आहियूं त हू चवंदो आहे असांजे पासे में बि हिकिड़ो हमराह आयो, जंहिं खे जेको आहे सो कारोबार करणो, उनखे पाण ढगो विकिणणो हुयो। ढगे विकिणण लाइ हुन जेको आहे सो 120 रुपए में ढगे जो कारोबार थियो। त हुन उन खे 120 रुपया जॾहिं हथ में ॾिना त हुन चयो न, मूंखे 120 मूंखे न खपनि, मूंखे खपनि 26 पूरियूं खपनि। 120 पंहिंजो पाण रच, मूंखे पंहिंजो 26 ॾिए थो त मां तोखे ढगो ॾींदोमांइ, जे 26 कोन थो ॾिए त ढगो बि कोन ॾींदोमांइ। माना इहा असां वटि बेसमझी हुई, अणॼाणाई हुई, त असां वटि इल्म जी घटिताई हुई। बाक़ी अंग अखर साॻिया ई हुया, पर उन्हनि खे सम्झ जी फेर। ठीकु आहे, अॻिते हलूं था। जी ख़ुश त जहान ख़ुश, आम पहाको आहे, इन में वज़ाहत जी का ज़रूरत कोन्हे। यानी माण्हू पाण सुखी आहे, तंहिंजे लेखे सॼो आलम सुखी आहे। जेकर मुंहिंजो अंदर ख़ुशि आहे त मूंखे सभु कुझु ख़ुशि लॻंदो आहे। मूंखे अंदर में मूंखे जेको आहे सो लॻंदो आहे त मां वटि थोड़ो ॾुख आहे त मूंखे लॻंदो आहे सॼी दुनिया ॾुख में आहे। ठीकु आहे, ईअं अॻिते हलंदो। जेरे लाइ बकरी न कुहिजे, जेरो बकरीअ जे बुत जो नंढड़ो लिंग, नंढड़ो उज़ो, नंढड़ो जुज़ो आहे। यानी रुॻी चेरे जी घुर्ज महल बकरी कोहण ईअं आहे जीअं हिकिड़े सिर लाइ सॼो घर ठाहिणु। उन मां मक़सद वाज़े थिए थो त थोरे मक़सद कारण ज़ियान न कजे। ठीकु आहे, ॾुधो खीर थणनि में न पवे। जेका ॻाल्हि ज़बान मां निकिरी वई आहे वापसि कोन थींदी। जेका असां ॻाल्हि चई छॾीसीं उहा ॿीहर थियणी कान्हे का। इन जे करे वाज़े करिजे थो, हीउ पहाको अहिड़ो आहे जहिड़ो ॻाल्हायल अखर वरी वात में न अचे। तंहिं वांगुरु जो कमु हितां छुटी वियो सो वरी किथां हथ ईंदो। इन करे आम पहाका आहिनि। असां आम तौर ते हिक ॿिए खे ॾींदा आहियूं, घरनि में ॿुधंदा बि आहियूं त ॻाल्हाइजे त सोची सम्झी लफ़्ज़नि खे तोरे त के ॻाल्हाइजे। छाकाणि ज़बान चम जी के न कम जी, ज़बान मां लफ़्ज़ निकिरी वियो त उहो वापसि कोन वरंदो आहे। छाकाणि हिकु दफ़ो असां जेको चई छॾींदा आहियूं उहो चई छॾींदा आहियूं, उहो वापसि कोन थींदो आहे। ठीकु आहे, ॾीए खे पुठ में ऊंदहि। हिन पहाके जो मक़सदु आहे त ॾीओ ऊंदहि पुठ ॾांहुं लिकायो हिते, ऐं सोझरो पधरो कयो ॾेखारे।
ते वांगे बाज़ी माण्हू पंहिंजा ऐब लिकायो सवाब पधरायो। ठीक है। सखणी कन कुनी घणो उभामे। आम तौर ते असां पहाको ॿुधंदा रहंदा आहियूं जेका आहे सखणी कुनी घणो उभामे। कुनी ठिकर जो ठाव आहे जंहिंमें ग़रीब माण्हू रधिन सा जेकॾहिं चांवरनि या ॿी शइ सां बाहि ते चाढ़िजे त पूरी तरह रझी, पर जेकॾहिं मंझसि अन्न थोरो हुजे त बाहि जे ज़ोर सां संदसि पाणी घणो टपके। तंहिं वांगे माण्हू पुड़ जीअं अशराफ ऐं वहियो हूंदो तीअं सहमी सहमी हलंदो, जीअं लुच ऐं विलह हूंदो त तीअं टेगर घणी हूंदसि। इहा आम ॻाल्हि आहे त जंहिं वटि जेको इज़त वारो माण्हू हूंदो आहे पंहिंजे कपिड़नि खे, पंहिंजे पेरनि खे, पंहिंजे ज़बान खे, पंहिंजे अखियुनि खे संभाले संभाले हलणो आहे। पर जेको ठठ ठांगर वारो न ई खणी हुजे, पर जेको हुजे घणे खां घणो रुगो अजाई ठठ ठांगर वारो हुजे ऐं जेको आहे सो रुगो ॿियाई वारो हुजे तो ख़ैर उहो जेको हलंदो आहे। ठीकु आहे। सच जी ॿेड़ी लुॾे लुॾे पर की न ॿुॾे। वाहिद बख्श में तो पीर ॾींदो त पुट ॾींदो ज़ाल कोन खसंदो। सच जी ॿेड़ी लुॾे लुॾे पर की न ॿुॾे की न। इन पहाक जी माना पधरी आहे। मक़सद सच खे कॾहिं बि ट्रप कोन्हे को। सच त बीठो नच। सोटी हुजे साण त गॾह गोही न करे। आम पहाको आहे जेको असां ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे ॾींदा रहंदा आहियूं। जॾहिं को केरु ॿार कॾहिं को जेको आहे सो ग़लति कमु करे या जेको आहे सो ठठ ठाकर करे या जेको आहे सो नखरा करे उन वक़्त असां इहो तमामु घणो ॾींदा आहियूं। गॾह हिकिड़ो लुचो वाइटो आहे। जॾहिं धापे यानी ढो थी वञेसि तॾहिं पंध में ठेंग ॾिए ऐं गोहियूं करे, पर जे संदसि धणी सोंठी चखाइसि त गोहियूं छॾे। तंहिं वांगुरु लुचो माण्हू पाण पुण जॾहिं साओ थिए, माना जेको नवां नवां सामान हूंदा आहिनि, जेकी दौलत अची वेंदी आहे, ॾोकड़ अची वेंदो आहे, पैसो अची वेंदो आहे, तॾहिं लुचाई करे ऐं मोचण खां सवाइ सऊं न हले। इहा ॻाल्हि आहे ऐं इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि इहे पहाका आहिनि। कुझु जेके तव्हांजे साम्हूं असां पेश कयासीं पहाक, केतिरा ई पहाका आहिनि जेकॾहिं हिते लिखिजनि हा या आणजनि हा त तमामु घणा थी वञनि हा। पर असांखे रुगो मक़सदु सम्झणो त पहाको छा खे थो चइजे। सुभाणे असां चवणीअ ते ॻाल्हाईंदासीं। चवणी छा खे थो चइजे ऐं चवणी जो शुरूआत किथां थी, चवणी किथां खां अॻु आई आहे असां वटि। ठीकु आहे। इंशाअल्लाह सुभाणे साॻे वक़्त ते तव्हां सां गॾु हूंदासीं हिकु नओं उनवान ऐं नओं उनवान मां तव्हांखे अॻे ॿुधायां थो त उहो हूंदो चवणी। अल्लाह हाफ़िज़।